मैंने पापा का पर्स खाली कर दिया, ये देखो। दोस्तों ये ॾिसो शॉपिंग सेंटर मिलीनियम मां ऐं हिन जी छत ॾाढी सुहिणी ठहियल आहे, मतिलबु लिफ्ट विफ्ट बि न हलंदी आहे, बहितरीनु ठहियल आहे। ऐं अॼु असां मिन्सा ऐं ईमान जी शॉपिंग करण बि आया आहियूं। हे हेठि बि मां तव्हांखे ॾेखारियां लिफ्ट ते ॾिसो। ऐं हेॾा मिन्सा पुष्पा बि बीठी आहे। पुष्पा मिन्सा ऐं ईमान आया आहिनि शॉपिंग करण। छा जी शॉपिंग कंदव? ईद जी? छा वठंदी आहे? फ्रॉक फ्रॉक जी, कुर्तियूं ऐं कुर्तियूं जी। कुर्तियूं एॾियूं छा कंदी? एॾियूं कुर्तियूं त तोटा आहिनि अम्मी। अरे हो असां चेंज पकड़ो इंडिया में ॿियूं खपनि। ॾंद करे विया थी ॾिसां। बेबी टी त थी आहे। बेबी टी त अची आहिनि। हल पुष्पा ॿुधा। पुष्पा झुकेगा नहीं साला, आई एम फायर में। हाँ पुष्पा झुकेगा नहीं साला, आई एम फायर में। आई एम फायर में भाई छा थी चए? एला जो पुष्पा फिल्म जी चरी थी हुई आहे। ईमान वॾा वार इन लाइ छॾिया त अॼु ईद ते कटाईंदुमि। राति ईमान वार वॾा सभु कटाईंदो, सेट कराईंदो है न भाउ? भूत किथे भूत? भूत न आहे, डमी आहे डमी आहे। भूत न आहे, डमी आहे, अरे भूत आ, मम्मी आहे। भूत आ। दोस्तों ये ॾिसो लेडीज़ जा जेके मतिलबु लटा आहिनि, ड्रेसिंग आहिनि, केतिरियूं ख़ूबसूरत लटा आहिनि। ऐं असां मर्द वीचारा हिकिड़ी पैंट हिकिड़ी शर्ट में पूरा हूंदा आहियूं। हे ॾिसो न, मतिलबु हे जेतिरा वरी ख़ूबसूरत आहिनि ओतिरा महांगा बि आहिनि। हे मूंखे ब्लैक ड्रेस इलाही वणी। दोस्तों ही चपलियूं ॾिसो, मां चाहियां थो त मिन्सा खे वठी ॾियां, पर मिन्सा जे पेर खां सभु वॾियूं आहिनि। हे ब्लैक बि मिन्सा खां वॾी आहे, हीअ बि वॾी आहे। दोस्तों हे आहिनि सिर्फ़ु कुर्तियूं, मतिलबु 50% हिन ते घटि पैसा हूंदा आहिनि। आहिनि सुठियूं, पर गर्मी जे हिसाब सां ईद जे हवाले सां न आहिनि। इहा खपे? अच्छा मिन्सा खे इहा चप्पल पसंदि आई आहे त सुहिणी। हेठि रख, हाली रख, मां तो तोखे ॾेखारियां त चप्पल कीअं थींदी आहे। इहे रख, अॻियूं पयूं आहिनि न, अॻिते था हलूं, अॻिते अॻिते। मूंखे त मिन्सा जे लाइ हीअ चप्पल पसंदि थी अचे, मतिलबु सुहिणी बि लॻे थी ऐं हिनखे पूरी बि ईंदी। थी थो सघे थोरी वॾी थिएसि, पर असल आहे त मालिक खे पसंदि अचे न। हे ॾिसो दोस्तो, क़ीमत बि ॾिसंदा वञो, 7,000 8,000 9,000। मतिलबु यार एतिरी महांगाई थोरी थींदी आहे, पर हलनि था अॼुकल्ह इहे सूट हलनि था, एतिरे जा आहिनि। कहिड़ियूं खपनि ॿुधा? मिन्सा खे चूड़ियूं था वठी ॾियूं। कहिड़ियूं? हे भलियूं न आहिनि, हे मूंखे त हे पसंदि आहिनि। हा मूंखे त हे पसंदि आहिनि। हे मैंने पापा का पर्स खाली कर दिया, ये देखो। दोस्तों हिन साल जो अॼु आख़िरी रोज़ो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं हींअर बसि अज़ान अचण वारी आहे। दोस्तों रोज़नि जो महीनो ईअं गुज़री वियो, ख़बर ई ॼण न पई। इलाही ख़ुशकिस्मत हूंदा जिन ही सब रोज़ा रखिया आहिनि। कौन सा काम करते हो, सच बताओ? मैं पॉलिश कर रहा हूँ। किसकी पॉलिश? शूज पॉलिश। शूज़ पॉलिश। यार मुझे तुम दूर से पहले लड़की लग रहे थे। नहीं बताओ यार। हाँ लड़की लग रहे थे, सही बताओ, तुम लड़की हो ना? लड़का हूँ। नहीं तुम लड़की हो। दोस्तों ये ॾिसो, छोकिरी छोकिरो आहे। Was it the voice? Was it the fire burning in me? ये आ गई, ये आ गई। Into choirs of harmony. अरे दोस्तों असां वारो जेको होटल आहे उहो बंदि आहे। अॼु असां हिन ॿिए होटल ते आया आहियूं ऐं साॻा एॾा करे वेठा आहिनि। हे नंढड़ो बि असां सां गॾु वेठो आहे, महिनत करे थो
मेहनत करे तो पॉलिश वॉलिश करे तो पैसा कमाए तो दिन में कितना कमाते हो? 3-4 लोग। हाँ 300-400 रुपये। छोटी ये लड़की है ना? हाँ When nobody knows, I wanna go when nobody. दोस्तों ये छोकरी आ पर सुठी ॻाल्हि आहे कमु करे थी यार छा थो करे यार करे थी हे ॾिसो न नखरा वॾा अथसि हिनखे मानी नथा ॾियो या छो हे प्लेटूं थो चटे छो हे हींअर प्लेट चटी अथई ॾेखार पैसा किथे अथई रुगी खीसा ख़ाली पैसा अथसि ई कोन पैसा किथे अथई रुपया बि ॾियणी ना घर वारा सिक्को ॾेखार सिक्को अथई को सिक्को अथई हा ॾेखार सही ॾिसूं था हलिया पिनूं था ॿई था पिनूं हलिया ॿई गॾु पिनूं तूं गॾु हूंदे इलाही पैसा ॾींदा हलिया ॿई गॾु पिनूं था हेॾे अच हलिया ॿई पिनूं था हेॾे No, Bobo. हा बाबा उन ॾींहुं आयो जंहिं महिल पैसा मूंखे 500 ॾिनई त मूंखे चए पियो ॾे भाउ ॾे मां चयो छा खपई चए थो ॾे अब छा खपई 500 ॾे हे भट्टी अथव प्लेटूं चटींदो आहे होटल पंहिंजो अथनि पर हे चटींदो प्लेटूं आहे प्लेटूं थो चटे ओ लाइट बि वियसि हाणे प्लेटूं चटींदो अस्सलाम वालेकुम दोस्तों उम्मीद आहे त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं दोस्तों सुभाणे ईद जो ॾींहुं आहे ऐं पंहिंजे प्यारनि ॾे क़ब्रिस्तान ज़रूरु वञिजो ऐं हा दोस्तों हिन ईद में तव्हां पंहिंजे उन्हनि दोस्तनि खे बि ज़रूरु शामिलु कजो जेकी ग़रीबनि वीचारा लटा नथा वठी सघनि या इन क़ाबिल न आहिनि ऐं उन्हनि पाड़े वारनि जा हक़ हिन ईद ते वधीक हूंदा आहिनि जेके ग़रीब हूंदा आहिनि या माइट जेके तव्हांजा वेझा हूंदा आहिनि त उन्हनि खे बि हिन ईद में शरीक कजो ऐं मुंहिंजी त इहा कोशिशि हूंदी आहे त मां तक़रीबन सुठो मैसेज ॾियां जेको मैसेज मां ॾेई थो सघां इहो ई आहे त दोस्तो क़ब्रिस्तान वञिजो ऐं ग़रीबनि खे हिन पंहिंजी ईद में शामिलु कजो ऐं दोस्तो प्लीज़ जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो शेयर कजो सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं मुंहिंजो पुटु जेको ईमान आहे हिन रिकॉर्डिंग जेको करे थो ईमान थो करे ऐं उहो खिले थो सोचे थो त पप्पा तव्हां रोज़ु चवंदा हुआ सब्सक्राइब जे लाइ पर सब्सक्राइब कंदा न आहिनि त हिकिड़े ॾींहुं यादि रखजांइ ईमान ये सभु जेके दोस्त ॾिसनि था वीडियो खे इहे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं लाइक ज़रूरु कंदा दोस्तों तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़ जेकॾहिं हयाती रही त इंशाअल्लाह वरी सुभाणे पाण के नए व्लॉग में गॾु हूंदासीं तेसि ताईं कयूं था अल्लाह हाफ़िज़ हे किथे थी चढ़े छो रखिया थी पियाणा हा किरे त पोइ अब दागो लेकिन तोते बर्थडे जो मां खंदी जा धागो खण थी चाहे